ठुल तालके जा मुख़्तलिफ़ स्कूल ओताकनि ऐं घरनि में तब्दील हुआ, जंहिंजी कार्रवाई टीओ कई। बंदि पयल स्कूलनि जा उस्ताद घर वेठे पगारूं खणंदा रहनि पिया। कार्रवाई दौरान गैर हाज़िर 52 उस्तादनि ॾांहुं नोटिस जारी करे छॾिया, जंहिंमें इलाही बख़्श सरकी स्कूल, शफ़ी मोहम्मद सरकी स्कूल, अब्दुल रहमान सरकी, बिलावल नूनारी स्कूल, अरशदाबाद स्कूल, हज़ूर बख्श कंडराणी स्कूल, दोस्त मोहम्मद खोसो स्कूल समेत 20 स्कूलनि ते छापा आया। उन मौक़े ते टीओ तालीम मीर ख़ुदा बख़्तायो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 20 स्कूलनि ते छापा आया आहिनि। 4 स्कूल ओताकनि में ऐं 6 स्कूल घरनि में तब्दील थिया। उन्हनि चयो त 10 स्कूल मुकमिल तौर ते बंदि पियल हुआ। असां स्कूलनि मां मस्ट्रोल खणी आया आहियूं ऐं 52 उस्ताद गैर हाज़िर हुआ, जंहिंखे शोकाज़ नोटिस ॾिना विया आहिनि। हिननि चयो त कंहिं बि सूरत में ख़ामोशी न वेहंदासीं। स्कूलनि तां कब्ज़ा हटाए गैर हाज़िर उस्तादनि खे पाबंद बणायो वेंदो ऐं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वेंदो। रिपोर्ट अब्दुल समद अंसारी ठुल।